शरीफ में ईद वाली रात संदसि मौत थी। सदन जनाजे जी नमाज में उन दौर में भी हज़ारनि माण्हू शोको केतिरा ॾींहं संदसि क़ब्र मुबारक मां ख़ुशबू ईंदी या इन हदीस की ख़ुशबू हुई। सोना तव्हांखे जेको इल्मु अल्लाह नसीब कयो आहे इहा मामूली शइ न अथव। नबी साईं फरमायो अल उलमा वरसतुल अंबिया लम युवरिसू दिरहम वला दीनार। उलमा नबीअनि जा वारिस आहिनि पर नबी दिरहम ऐं दीनार जा वारिस कोन थिया, ॾोकड़नि पैसनि जा वारिस कोन थिया। उहे इल्म जा वारिस आहे जंहिंखे इल्मु मिलियो इनखे घणो कुझु मिलियो हरदम माफ़ तंहिं करे तव्हांखे नबी इल्म जी दस्तार ॿुधाए थी वञे। इहा दस्तार आहे तव्हांखे ख़बर आहे त ॻोठ जो चङो मुड़ुसु हलियो वेंदो आहे त हुनजे वॾे पुट खे वधाई हुई आहे त ज़िमेदारी तो ते आहे। हीअ दस्तार इन जे लाइ त नबी इल्म जी ज़िमेदारी लाइ तव्हांजे मथनि ते रखिजे थी। इहा ज़िमेदारी लाइ तव्हां असां मुक़लिद आहियूं इमाम बुखारी इमाम अबू हनीफा रहमतुल्लाह। हिन बुखारी शरीफ़ में 22 हदीसूं सुलासियात माना नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ऐं बुखारी जे विच ते 3 माण्हू रावी उनखे सुलासियात। मां दोस्तनि खे अर्ज़ु कंदो आहियां जिते वेंदो आहियां त मुस्नद इमाम आज़म जूं तक़रीबन अहादीस सुनाइयात आहिनि, कुझु वहदानियात आहिनि, सिर्फ़ु क़रावी। जीअं बुखारी जी तक़रीबात ऐं मुस्नद इमाम आज़म जी बि असांखे तक़रीब रखणु घुरिजे। इमाम अबू हनीफा रहमतुल्लाह अलैह सब्ज़ रहमतुल्लाह जा हिकु ॿ ॻाल्हियूं तव्हांखे ॿुधायो। हिकिड़े माण्हू इमाम साहब जी वॾी गिला कई। इमाम साहब खे ख़बर पई त फलाणे माण्हू जी गिला कई। इमाम हो हुनजा बि पोइ लॻा। अॼोके दौर जो मौलवी पीर वॼा त घटि न पियो। सुबुह जो दरवाज़े ते मिठाई खणी